घोटकी जे म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ 25 किलोमीटर पैदल मार्च करे खानगढ़ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गुज़िरियल 12 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुलाज़िमनि मजबूर थी घोटकी प्रेस क्लब खां खानगढ़ ताईं पैदल मार्च करे महर हज़ारनि खे दांव ॾिनी। मुलाज़िमनि खानगढ़ जे मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी कई ऐं घरनि में फाका कशी जूं दांहूं कयूं। पगारूं ऐं असांखे मुस्तक़िल बहाल कयो वञे। असां अॼु सरदार अली मोहम्मद ख़ान जी वरसी जे मौक़े सां आया आहियूं। 7 क़ुरान शरीफ़ खणी आया आहियूं। 25 किलोमीटर असां पैदल रोज़े सां मार्च करे आया आहियूं। ख़ुदा रा असांजी कंहिं बि सियासत सां कंहिं शइ सां को वास्तो कोन्हे को। असांजी पघार बहाल कई वञे। असांजो ॿियो कोई मुतालबो कोन्हे। हीअ मथां ईद अचे थी, असांजे बच्चनि जे लाइ खाइण लाइ कुझु कोन्हे। कपिड़ा लटा त पंहिंजी जाइ ते, असांजे बच्चनि जे खाइण लाइ का शइ कान्हे का। सखीन जो दर आहे। अलाह जे हुकुम सां अलाह ईमान ॾींदुनि। हिन दफ़े असांखे ख़ाली न मोटाईंदा। असांखे बचड़ा असांजूं का बि बर्दाश्त कोन थी थिए। असां हुननि खे छा चऊं? असांजी कंहिं पघार बंदि कई आहे? असांजी छो पघार बंदि कई आहे? असां सियासतदान न आहियूं। असां मज़लूम ऐं हिकु ख़सीस नंढड़ा मुलाज़िम आहियूं। म्यूनिसिपल कमेटी घोटकीअ जा मुलाज़िम आहियूं। असां सियासतदान न आहियूं। असां ते रहम कयो ख़ुदा जे वास्ते। असांजूं पघारूं ॾियारियो। असांजे बचड़नि जी फाका कशी ख़तमु करायो। कॾहिं कॾहिं त असां रोज़ो बि नथा रखी सघूं, इफ़्तारी नथा करे सघूं। असांखे कहिड़े इन जी ॾोह जी सज़ा मिले थी? असां कहिड़ो ॾोह कयो आहे सियासतदाननि जो या पीपल्स पार्टी वारनि जो? जीअं असांजूं पघार बंदि आहिनि। असां क़ुर पाक पहिरियों बि सरदार मोहम्मद ख़ान जे बंगले ते खणी आयासीं। जाम साहब इकरामुल्लाह साहब जे बि बंगले ते खणी आयासीं। AC साहब खे बि असां क़ुर पाक ॾिनोसीं ऐं CMO साहब बि चयो तव्हांजो इंशाअल्लाह 2 महीने जे अंदरि तव्हांजूं पघार थींदियूं। ऐं सरदार मोहम्मद ख़ान असां वेठा हुआसीं जंहिं टाइम घोटकी असां कैंप आहियूं वेठा हुआसीं। साईं जन चयो इंशाअल्लाह तव्हांजे हफ़्ते में बाबा तव्हांजी पघार थी। ऐं हफ़्तो त पंहिंजा त हिन टाइम 12 महीना गुज़री विया आहिनि। असांजो कसूर कहिड़ो? असां हिकिड़ा ग़रीब नंढा मुलाज़िम आहियूं। चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त पघारुनि लाइ मुसलसल एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जे हाल ते रहम खाई खेनि पघारूं ॾियारियूं वञनि। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।